जी नाज़रीन, जी आया गुलाम रसूल प्यार आवी ॾिसी रहे हो गुलाम रसूल प्यार यूट्यूब चैनल। सब खां पहिरें अगर असांजे चैनल ते नया आयो तो चैनल के सब्सक्राइब करे घंटी जो बटन दबाए आल के क्लिक कयो ताकि ईंदड़ हर नई वीडियो जी अवां ताईं पहुंची सके। नाज़रीन, जी अॼु पहिरीं माए योम मज़दूर डे मल्हायो पियो वञे। अमेरिका में शिकागो जा जेका शहीद हुआ मज़दूर, जेका मज़दूरनि जी जदोजहद जे लाइ उन्हनि पंहिंजे जान जा नज़राना ॾिना, उन निस्बत सां अॼु जेको आहे उहो ॾियारो मल्हायो पियो वञे। हिन वक़्तु पाण उन्हनि मज़दूरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था जेका हिन टाइम फाका कश जी जेको आहे ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि, ऐं अगरि उहे इहो ॾियारो मल्हाइनि था त उन्हनि जे घर जो जेको आहे उहो चुल्हो न ॿारी सघे थो। इन हवाले सां हितां जे मज़दूर तबिके जे माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त अॼु जे ॾींहुं उहे कीअं ॾिसनि था ऐं वक़्ति हुकूमत खां छा मुतालबो कनि था। अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। भरी सघंदो जेकॾहिं असांखे कोई हुकूमत कोई अहिड़ो रिलीफ ॾेवे या फंड ॾेवे जीअं असां इन हंधि मोकल बि कयूं ऐं असांजो गुज़र सफ़र बि थी वञे। असां हुकूमत खे इहो ई चाहींदासीं त असांजे लाइ बि कोई पैकेज कढे। अञा वॾा वॾा ऑफिसर आहिनि, उहे मोकलूं कयूं एयर कंडीशन में पिया आहिनि। मज़दूर तबिको उहो साॻियो अगरि मज़दूरी न करे थो त हुनजो घर न हले थो। इन हवाले सां तव्हां छा चओ, तव्हांजे लाइ छा पैकेज का कयो हुयो? असांजे लाइ कोई अहिड़ो पैकेज थियो वञे जीअं असांजो गुज़र सफ़र सही थिए, जीअं असां मज़दूर ॾियारो बि मल्हायूं पंहिंजे लाइ। हिन टाइम ॾियारी तव्हांजी छा आहे? हिन टाइम ॾियारी असांजी जेको आहे त माना छीक 700 रुपया आहे। असांजो गुज़र सफ़र न थींदो आहे। अटो ॾिसो किथे बीठो आहे वञे, गिहु किथे बीठो आहे वञे। असां इहो ई चाहींदा आहियूं त असांजे लाइ कोई माना पैकेज कयो वञे। अॼु ॾींहं खे तव्हां कीअं ॾिसो था इहो मज़दूर डे मल्हायो? अॼु जे ॾींहं खे असां ईअं ॾिसूं था कि असां त पंहिंजी रोज़ी कंदा पियूं, जंहिंजे करे मज़दूर डे मल्हायो वञे थो। मतिलबु हाल दुनिया में मतिलबु कि मज़दूर जी इहा इज़त ॾिनी वञी आहे कि मतिलबु क्या छुट्टी जो ॾींहुं आहे। असां छुट्टी कीअं करूं? असां अगरि 400 या 500 या 600 रुपया घर न खणी वेंदासीं, असांजे घर जो गुज़ारो त न थींदो। ऐं हुकूमत जे तरफ़ां असांखे कोई अहिड़ो को ॾींहं जो कोई मतिलबु पको ॾिनल न वियो आहे कि बाबा हिन ॾींहुं तव्हां छुट्टी करो, इन ॾींहं जी असां तव्हांखे राशन ॾींदासीं, ॾियारी ॾींदासीं या तव्हांखे अटो वठी ॾींदासीं। असां अगरि घर वेही रहियासीं त असांखे मतिलबु पालण वारो त कोई कोन्हे न। हा, मज़दूर डे उन्हनि जे लाइ जीअं बैंका बंदि पियूं आहिनि, वॾा वॾा ऑफिसर आहिनि घर में वेही करे मज़दूर डे मल्हाइनि था। असांजो फ़ाइदो बैंकनि वारा वठनि था। हालांकि सूमर जो ॾींहुं स्कूल बंदि, अरे सारा घर वेठा आहिनि, बैंकनि वारा घर वेठा आहिनि, असां पंहिंजी मज़दूरी करूं था। हेठि तबिके वारो जेको मज़दूर आहे उनजे लाइ इहो ॾींहुं उहो न आहे। उहो सुबुह जो 6 बजे वठी अञा ताईं घर न वियूं, अञा ताईं मंझंदि जी मानी न खाधी आहे। चवण जो मक़सदु इहो आहे कि मज़दूर डे सिर्फ़ु बैंकनि वारे जे लाइ आहे, अमीर माण्हू जे लाइ, ग़रीब जे लाइ कोई मज़दूर डे न आहे। छा वक़्तु हुकूमत असांजे साईं हुकूमत के सिंध गवर्नमेंट सां असांजो इहो ई मुतालबो आहे कि इन ॾींहं खे अगरि अॻिते ईंदड़ साल में असां इस्तेमालु करूं त मज़दूर खे घर वेठे कोई राशन वग़ैरह या कोई मतिलबु जीअं थी सघंदो आहे। मतिलबु हिकु ॾींहं जो जेको छुट्टी जो ॾींहुं आहे असां बि हिन सां गॾु मज़दूर डे मल्हाईंदासीं जीअं बैंक वारा मल्हाईंदा पिया आहिनि। जंहिंमें असांजो गुज़र सफ़र फलो थी वञे। अॼु जे दौर में जेतिरी असांजी ॾियारी आहे 500 रुपया, गिहु हले थो 600 रुपया, असांजी ॾियारी बि पूरी नथी थिए। अहिड़ो कोई ॿियूं बि क़ीमती शयूं महांगियूं मिलनि थियूं अॼु जे दौर में। इन करे कोई पैकेज निकालियो वञे जीअं असां ग़रीबनि जो हमसफ़र थियो। महिरबानी। जी अॼु मज़दूर ॾियारो आहे, तव्हां रक्शो हलायो था, इन हवाले सां कुझु चवंदा आहियो तव्हां? साईं बिल्कुलु असां अॼु मज़दूर डे आहे। मज़दूर डे असां छा मल्हायूं? एतिरी महांगाई आहे जे पेट पालण बि अज़ाब थी वियो आहे। मज़दूर डे उहे मल्हाइनि था जिन्हनि वटि बैंक बैलेंस आहे, जिन्हनि जी बैंकनि में पैसा पिया आहिनि, जंहिं वटि एतिरी आमदनी आहे। असां ग़रीबनि वटि त बाबा कुझु बि न आहे। असां मज़दूर डे त असां मल्हायूं, लेकिन असांखे घर जो बि सोचणो आहे न कुझु। बाबा इहो मज़दूर ॾियारो असांखे हुकूमत खे खपे त उहो पैकेज ॾे, जे उहो रिलीफ ॾे, जे असांखे बि असांजो बि दिलि चवे त इहो ॾियारो असां मल्हायूं। ठीकु आहे, बाक़ी त असां जेको आहे न ग़रीब आहियूं ऐं इहो ॾियारो असां नथा मल्हाए सघूं, छो जो असांखे पंहिंजो पेट पालणो आहे। एॾी महांगाई आहे, हिन महांगाई में जेको आहे न असां नथा मल्हाए सघूं इहो मज़दूर ॾियारो। जी नाज़रीन, जीअं तव्हां मुख़्तलिफ़ मज़दूर तबिके जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणो त वक़्तु हुकूमत जेको आहे असांजे लाइ इन ॾियारे का अहिड़ो रिलीफ़ी पैकेज जेको आहे उहो जारी करे ताकी जीअं इहो ॾींहुं असां जेको आहे मज़दूरनि सां योम यकजहती तौरु जेको आहे असां मल्हाए सघूं। ऐं हीउ ॾियारो सिर्फ़ु हाणे जेको आहे उहे जेका मुख़्तलिफ़ वॾा कंपनियुनि में या वॾनि बैंक ऑफिसर जेका आहिनि उहे ई मल्हाए सघनि था। असां अगरि हिकु ॾियारो बि पंहिंजो कारोबार बंदि कयूं था त असांजे घर जो जेको आहे उहो चुल्ह जेकी आहे उहा विसामी वञे थी। इन हवाले सां उन्हनि वक़्तु हुकूमत खां मुतालबो कयो त इन ॾींहं ते कोई अहिड़ो रिलीफ़ी पैकेज तयारु कयो वञे ताकी जीअं हू इहो ॾींहुं जेको आहे पंहिंजो मल्हाए सघनि। ईंदड़ नए प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।